नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं त सिंध जे सरमोर शहीद सलेमान विदो जी कोरंगी वारे घर ते हथियारबंदनि जो शाहनवाज़ उर्फ़ गिरोह जी अॻुवाणी में हमिलो। शहीद सलेमान विदो जी मासूम 17 साला भेण दुआ विदो अगवा संदुस अगवा जी FIR इब्राहिम हैदरी थाणे ते दाख़िल हुजण बावजूद पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण में नाकाम थी वई है। GA सिंध माज़ चेयरमैन रियाज़ चांडियो शहीद सलेमान विदो जे वालिद ऐं अमड़ सां मुलाक़ात लाइ पहुता। वाक़े जा तफ़सील वरिता। GA सिंध माज़ चेयरमैन रियाज़ चांडियो SSP मलिक सां राब्तो करे जवाबदारनि खे गिरफ़्तार ऐं न्याणी खे फौरी तौर ते सही सलामत बाज़ियाब करण जो मुतालबो कयो। इन मौक़े ते रियाज़ चांडियो चयो त असीं शहीदनि जे ख़ानदान जा वारिस आहियूं। फौरी तौर ते जेकॾहिं न्याणी बाज़ियाब कराए ऐं जवाबदारनि खे गिरफ़्तार न कया विया त समूरे सिंध में एहतिजाज जो सॾु ॾींदासीं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़